जय झूलेलाल। असां सिंधी कतीअ जे महीने यानी कार्तिक जे महीने में घणा ही ॾिण वाण मल्हाईंदा आहियूं। जीअं त गोपाष्टमी, वॾी ग्यारस। त गोपाष्टमी जे बारे में मां तव्हांखे मुंहिंजे वीडियो नंबर 27 डे 27 में ॿुधायो। पर छा तव्हांखे ख़बर आहे त गोपाष्टमी असां मल्हाईंदा छो आहियूं? इन जे पुठियां हिकु पुरानी कथा आहे। त गोपाष्टमी छो मल्हाईंदा आहियूं? अॼु मां 5 नंबर जे स्वामी शांति प्रकाश गौशाला में आई आहियां। अचो त गायन खे खाराईंदे खाराईंदे असां ॿुधूं था त गोपाष्टमी असां छो मल्हाईंदा आहियूं। त कृष्ण कन्हैया जॾहिं 6 साल जा थिया त हुननि मां यशोदा खे चयो त मां हाणे वॾो थी वियो आहियां, हाणे मां बछड़ा न चाढ़ाईंदसि पर मां हाणे गायूं चाढ़ींदमि। मां यशोदा चयो त तूं अञा नंढो आहीं, वरी बि तूं बाबा नंदलाल खां इजाज़त वठ। बाबा नंदलाल वटि कृष्ण कन्हैया विया। बाबा नंदलाल चयो तूं अञा जाम नंढो आहीं, तूं हाणे गायूं न चढ़ाए सघंदो आहे। कृष्ण भॻवान जे जिद करण ते बाबा नंदलाल चयो त ठीकु आहे, कंहिं पंडित खे वठी अच, पोइ शुभ मुहूर्त कढंदो त उन खां पोइ असां तोखे गायूं चराइण जी इजाज़त ॾींदासीं। कृष्ण भॻवान हिकु पंडित वटि विया, हुनखे सम्झायो त तव्हां अॼु जो ई मुहूर्त कढिजो, बदिले में मां तव्हांखे जाम मखण ॾींदुसि। कृष्ण भॻवान जे चवण मूजिबि पंडित घर आया। हुननि बाबा नंदलाल खे चयो त गायूं चराइण जो अॼु ई सुठो मुहूर्त आहे। उन ॾींहं ते बाबा नंदलाल कृष्ण कन्हैया खे इजाज़त ॾिनी त तूं हाणे गायूं चराए सघंदो आहे। उन टाइम ते नज़ारो ईअं हो त कृष्ण कन्हैया गायूं चराइण लाइ विया। अॻियां घणेई गायूं वञी रहियूं हुयूं, पोयां कृष्ण कन्हैया बांसुरी वॼाए वॼाए वञी रहिया हुया। उन्हनि खां पोयां बलराम ऐं ॿिया दोस्त पंहिंजूं गायूं चराए रहिया हुया। उन ॾींहं खां पोइ असां गोपाष्टमी मल्हाईंदा आहियूं, जंहिं ॾींहं ते कृष्ण भॻवान गायूं चराइण लाइ विया हुया। उहो ॾींहुं कतीअ जे महीने जो, कार्तिक जे महीने जो अठो ॾींहुं यानी अष्टमी, तंहिं करे असां हिनखे गोपाष्टमी जे नाले सां सॾींदा आहियूं। इन करे असां सिंधी गोपाष्टमीअ जो ॾिणु मल्हाईंदा आहियूं। जय झूलेलाल।